अस्सलामु अलैकुम। हिन वीडियो में हिकु इडियम सिंधी में चवंदासीं त मुहावरो सिखंदासीं ऐं उहो इडियम आहे ऑन क्लाउड नाइन। ऑन क्लाउड नाइन ही इडियम जो नालो आहे। आई रिपीट, ऑन क्लाउड नाइन। ऐं इन जी इंग्लिश में मीनिंग आहे वेरी हैप्पी या फीलिंग अ लॉट ऑफ हैप्पीनेस। वेरी हैप्पी, फीलिंग अ लॉट ऑफ हैप्पीनेस। ऐं इन जी सिंधी में मीनिंग आहे तमामु घणो ख़ुशि हुजणु। ऐं ॿी मीनिंग आहे दिलि ख़ुशीअ सां भरिजी वञणु। हाणे ॾिसंदासीं त हिन इडियम खे, हिन मुहावरे खे जुमिले में कीअं इस्तेमालु कजे। त सेंटेंस आहे When I got the government job, I was on cloud nine। ऐं इन जुमिले जी सिंधी में ट्रांसलेशन आहे जॾहिं मूंखे सरकारी नौकरी मिली मां तमामु घणो ख़ुशि थियसि। अगरि फीमेल आहे त उहा ईअं चवंदी जॾहिं मूंखे सरकारी नौकरी मिली मां तमामु घणी ख़ुशि थियसि। ॾिसो हिन जुमिले में मां इडियम जो इस्तेमालु कयो आहे When I got the government job, I was on cloud nine। ठीकु आहे। ऑन क्लाउड नाइन जो मतिलबु आहे यानी इंग्लिश में मीनिंग आहे वेरी हैप्पी। ठीकु आहे। अगरि तव्हां ही इडियम नथा इस्तेमालु करणु चाहियो सेंटेंस में त तव्हां हीअं चवंदव When I got the government job, I was very happy। यानी ऑन क्लाउड नाइन वारी जॻह ते तव्हां वेरी हैप्पी इस्तेमालु कंदव। ठीकु आहे। आई रिपीट, अगरि तव्हां ही इडियम नथा इस्तेमालु करणु चाहियो त पोइ ही जुमिलो हीअं थींदो When I got the government job, I was very happy। ठीकु आहे। अगरि इडियम इस्तेमालु करणु चाहियो था त पोइ ही जुमिलो हीअं थींदो When I got the government job, I was on cloud nine। ऐं इन जी सिंधी में ट्रांसलेशन छा आहे जॾहिं मूंखे सरकारी नौकरी मिली मां तमामु घणो ख़ुशि थियसि। ठीकु आहे। आई होप त तव्हांखे ही इडियम सम्झ में अची वियो हूंदो। अगरि सम्झ में अची वियो आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। ठीकु आहे। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़ एंड टेक केयर।